सॼो बंद ब्लॉक लगो पियो आहे रिटर्न सां ख्याल सां हला गाड़ी रिड के आयो ई गाड़ी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छाल वाला तबीयत से ठीक है। मां तव्हांजो एम सलीम आए असां अची विया ॿीहर नए व्लॉग सां गॾु। यूसुफ काथे तैयारी आहे? इंजोज वारा आया टियों ॾींहं। हाँ इंजोज वारनि ॾे आहे तैयारी आज ओॾे घुराइनि था मीटिंग आज माना मीटिंग आहे मीर मोहम्मद मशहूर मीर मोहम्मद में मीटिंग आज माना तोखे वञणो आहे, शामिल थियणो आहे। हाँ उते शामिल उनजी महिरबानी हुन ऐं तोखे छो था घुराइनि? बस मीटिंग जो भी हो उन्होंने चयो त मीटिंग आहे तव्हां अचिजो। हाँ पोइ हींअर माना तैयारी थी फुल तैयारी करे आयो आहीं। ऐं हे कंहिंजा आहिनि रिड? ए रिड कंहिंजा आहिनि? हे इन्हनि जा आहिनि चांडनि जा आहिनि। ऐं धूड़ करे विया आहिनि माना सफ़ा धूड़ नओं ठहियल आहे बंदि। हाँ हे हाणे आया आहिनि छा भला हे रेडर? हाँ हाणे आया आहिनि मारूड़ा। हाँ काॾे था वञनि हींअर? पाणी पीआरण। पाणी पीआरण? अच्छा सही आहे। हाणे तूं तैयारी करे आयो आहीं, हाणे वेंदे मीटिंग में? जी जी मीटिंग प्रोग्राम वाला खे करे 1 बजे प्रोग्राम सही आस्ते आस्ते हलंदासीं उते। ठीकु आहे। पोइ हाणे गाॾी खे स्टार्ट कर त हलूं बस न, वरी देर थी वेंदई। हा दोस्तों असां वञूं था मीटिंग में। मां बि मोहम्मद यूसुफ सां गॾु आहियां। यूसुफ खे ज़रूरी वञिणो आहे छो जो हिन खे घुरायो अथनि इंजोज वारनि, सो असांखे मीटिंग में माना वञिणो आहे, ख़ासि करे यूसुफ खे। सो संगत असां वञूं था मीटिंग में। स्टार्ट कर भाई, गाॾी स्टार्ट कर। हाँ हलूं था बस। असां हींअर वञूं था बंद सां। हेॾा रिड वञनि था रिड, ऐं हेॾां बि सॼो बंद ब्लॉक लॻो पियो आहे रिडनि सां ख्याल सां हला गाड़ी रिड के आयो ई गाड़ी। हेॾां बि खोड़ सारा रिड आहिनि। हे वरी बंद खे भरो था ॾियनि, बंद जो कमु था कनि ट्रैक्टर वारा, बिल्डोज़र सभु बंद जो कमु था कनि माशाअल्लाह। हींअर बाक़ाइदे सां कमु हले थो बंद जो। हिते वरी खाटी वारी मिशन हले थी, इहो बंद खे भरो था ॾियनि ख़्याल सां असांखे न लॻे मिशन। यूसुफ घणे स्पीड में हलाईं थो गाॾी खे? हाँ 20 में छो भला छो? 100 ते हलाईंसि न। हाँ रोड बेकार आहे वञा। सही। हाँ दोस्तों जंहिं उताक में मीटिंग जो प्रोग्राम हो असां उते पहुची वियासीं। गाॾी बीहारियोसीं जेको आहे सो ॾिसूं प्रोग्राम थिए थो या नथो थिए, मीटिंग थिए थो या न, ऑफिसर अचनि था या न, ॾिसूं। अधु कलाक असां हिते हूं, बाक़ी असां इन उताक में पहुची वियासीं जिते मीटिंग जो इरादो हो, तैयारी हो, असां उते पहुची वियासीं। या मस्जिद आहे, हे आहे उताक, हिते असां पहुची वियासीं। ऐं हे माशाअल्लाह प्यारा प्यारा वण पोखियल आहिनि हिते।